Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. मरियम नवाज़ रिटायर्ड कैप्टन सफदर जी गिरफ्तारी वारे मामले ते सिंध हुकूमत जी वज़ारती कमेटी जी रिपोर्ट ऐं क़दमनि ते इतफ़ाक़ करे वरितो। नओं देरो हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान मरियम नवाज़ खे वज़ारती कमेटी जी रिपोर्ट बाबति आगाही ॾिनी वई। मुलाक़ात में हुकूमत ख़िलाफ़ तहरीक जे ॿिए मरहले ते बि इतफ़ाक़। मरियम नवाज़ बिलावल फरियाल तालपुर बख्तावर ऐं आसिफ़ा भुट्टो ज़रदारी खे रायविंड अचण जी बि दावत ॾिनी, जेका बिलावल क़बूले वरिती। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ अॼु पार्टी अॻवाननि सां गॾु लाहौर वापसि रवानी थी वेंदी। PDM जी हुकूमत मुखालिफ़ तहरीक खे कीअं मुंहुं ॾिजे? वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्टी अॻवाननि ऐं तर्जुमाननि जो हंगामी इजलास अॼु तलब करे वरितो। सियासी सूरतहाल PDM जी हुकूमत मुखालिफ़ तहरीक समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कयो वेंदो। इजलास में वज़ीर आज़म मुआशी कामयाबियुनि ते बि ब्रीफिंग वठंदो। सिंध हाई कोर्ट जे हुक्म बावजूद अमरीकी सहाफ़ी डैनियल पर्ल क़त्ल केस में अहमद शेख सूदो ॿिया जवाबदार आज़ाद न थिया। जेल इख़्तियारनि जवाबदारनि जी आज़ादी खे सुप्रीम कोर्ट जी इजाज़त सां मशरूत करे छॾियो। जेल इख़्तियारनि जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जी इजाज़त मिलण ताईं अहमद शेख सूदो ॿियनि जवाबदारनि खे आज़ाद न कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट अहमद शेख सूदो चइनि जवाबदारनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो हो। रिटायर्ड जजिस खे मुक़रर मुद्दे खां अॻु इलेक्शन कमीशन जो मेंबर बणाइण वारे केस ते इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि वाॻियल धुरनि खे नोटिसिस जारी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान जस्टिस रिटायर्ड वजीउद्दीन मौक़िफ़ इख़्तियार कयो त जजिस सूदो सरकारी ऑफिसर रिटायरमेंट जे 2 सालनि ताईं को बि सरकारी उहिदो नथो वठी सघे। बलूचिस्तान में रिटायर्ड जस्टिस शकील अहमद, पेशावर में रिटायर्ड जस्टिस इरशाद कैसर ऐं लाहौर में रिटायर्ड जस्टिस अल्ताफ़ इब्राहिम खे गैर कानूनी तरीक़े सां इलेक्शन कमीशन जो मेंबर बणायो वियो। करप्शन केसिस में नामज़द सरकारी ऑफिसर अब्दुल गफ़ार खे बि रिटायरमेंट जे फौरी बाद इलेक्शन कमीशन सिंध जो मेंबर बणायो वियो। अदालत रिटायर्ड जस्टिस वजीउद्दीन जी दरख़्वास्त इलेक्शन कमीशन खां जवाब तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में इस्लामिया यूनिवर्सिटी जे VC अजमल जे अगवा में मुलविस रेंजर्स अहलकार अमजद खे नौकरी मां फारिग करण वारे केस ख़िलाफ़ अपील रद्द। ॿुधणी दौरान बोर्ड ऑफ इंक्वायरी पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो त रेंजर्स अहलकार अमजद वाइस चांसलर अजमल ख़ान जे अगवा जे इल्ज़ाम में गिरफ़्तार जवाबदार मूसा वली खे आज़ाद करण लाइ 90,000 रिश्वत वरिती। चीफ जस्टिस वकील खां पुछाणो कयो त छा रेंजर्स अहलकार 90,000 रुपया रिश्वत वरिती, जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु हो त जी बिल्कुलु 90,000 रुपया वरिता विया हुआ, पर उहे DSR खे ॾियणा हुआ। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री ॿाहिरां पाकिस्तान पोस्ट ऑफिस एम्प्लॉयज़ कोऑपरेटिव सोसाइटी स्कीम 33 जे ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ शहरनि जो सुप्रीम कोर्ट ॿाहिरां एहतजाज। मुज़ाहिरे में औरतूं बि शामिल। मुज़ाहिरीन दाहियो त सिंध हुकूमत ऐं मलीर जे अॻूणे SSP राव अनवार जी मिली भगत सां ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। चीफ जस्टिस कब्ज़ो ख़तमु कराइण जो हुकुम ॾिए। सऊदी अरब पारां सफ़री पाबंदियुनि में नरमी बाद PIA अॼु खां फ्लाइट ऑपरेशन शुरू करे छॾियो। PIA तर्जुमान मूजिबि क़ौमी एयरलाइंस पाकिस्तान मां कार्गो खणी वेंदी। सऊदी अरब में फाथल पाकिस्तानियुनि खे ॾेह वापसि आंदो वेंदो। सिंध जे शागिर्दनि लाइ ख़ुशख़बरी। सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया एंट्री टेस्ट बिना 9 शागिर्दनि खे दाख़िला ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पधिराई में चयो आहे त कोरोना सबबि बैचलर्स प्रोग्राम 2021 जी दाख़िला लाइ टेस्ट न वरिती वेंदी। शागिर्दनि खे संदनि मैट्रिक ऐं इंटरमीडिएट जे मार्क्स जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ शोबनि में दाख़िलाऊं ॾिनियूं वेंदियूं।
बनवाकिल में पुलिस जी मुबैना तशद्दुद में मार्जिबल फैसलाबाद वासी वकील जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती कार्रवाइन जो बाइकॉट वकीलन तो एहतजाजी मुज़ाहिरो वकीलन जो चवणो त DIG नईम शेख जी इंक्वायरी रिपोर्ट में SSP सखर इरफान समूह ऐं ॿियनि पुलिस अहलकारनि खे ज़िम्मेवार करार ॾियण बावजूद पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ का कार्रवाई न थी आहे। पुलिस केस जे मुख्य जवाबदार खे भी गिरफ्तार करण में नाकाम वही नोटिस वरितो आहे। न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टेस्ट मैच में पाकिस्तान फॉलो ऑन खां बची वियो। क़ौमी टीम पहिरीं इनिंग्स में 239 रन्स ठाहे आउट। फ़हीम अशरफ 91 ऐं कप्तान रिज़वान 71 ऐं आबिद अली 25 रन्स ठाहे नुमायां रहिया। 3 ॾींहं जी रांदि बरसात सबबि सख़्त मुतासिर भी थी। लाहौर जी अदालत गुलकार अली ज़फ़र जी इज़्ज़त खे छियो रसाइण वारी दावा ते लिखत में फ़ैसिलो जारी कयो। अदालत मिशा शफ़ी जे शाहिद इफ़त उमर खे ॿीहर तलब करे वरितो। अली ज़फ़र जिनसी हिरासमेंट इल्ज़ाम में दावा दाख़िल कराई।